कॾहिं कॾहिं इंसान खे बुख लॻंदी आहे, पर उहा बुख मानी जी नाहे हूंदी। कॾहिं इंसान कंहिंखे चाहींदो आहे, पर उहा ख़्वाहिश मोहबत जे नाले में लिकल हूंदी आहे। ऐं कॾहिं इंसान पंहिंजे अंदर जी ख़ाली जाइ भरण लाइ उहो रस्तो चूंडींदो आहे, जंहिंजी क़ीमत खे सॼी ज़िंदगी अदा करणी पवंदी आहे। पर जेकॾहिं मां तव्हांखे चवां त हिकु मशहूरु नाविल इंसान जी अहिड़ी बुख, ख़्वाहिश ऐं ज़वाल जी कहाणी ॿुधाए थो, त शायदि तव्हां सम्झो त हीअ की नफ़्सियाती किताब जी ॻाल्हि आहे, पर न, ही उहो किताबु आहे जेको बानो कुदसिया जो राजा गिद्ध, हिकिड़ो नाविल जंहिंखे सिर्फ़ु मोहबत जी कहाणी सम्झणु शायदि उन जी सभ खां वॾी ग़लती आहे। छो त हिन किताब में सवाल सिर्फ़ु उहो नाहे त सीमी कंहिंसां मोहबत कयूं छो टुटो ऐं आफ़्ताब छो बदिलजी वियो। असल सवाल उहो आहे, इंसान जॾहिं पंहिंजे ख़्वाहिशनि अॻियां हाराए वञे थो त आख़िर अंदरि छा बचे थो। ऐं शायदि हिन नाविल जो सभ खां ख़ौफ़नाक हिसो उहो आहे त आख़िर ताईं पहुचंदे तव्हां किरदारनि खे ॾिसणु बंदि करे पंहिंजे अंदरि ॾिसणु शुरू करे सघो था। राजा गिद्ध बानो कुदसिया जो मशहूरु उर्दू नाविल आहे जेको 1981 में शाया थियो। हीउ नाविल बज़ाहिर मोहबत, रिश्तनि ऐं कुझु किरदारनि जी ज़िंदगी जे चौधारी घुमे थो, पर उन जे अंदरि नफ़्सियात, इख़लाक़, रूहानियत, ख़्वाहिशनि, हिलाल ऐं हराम ऐं इंसानी ज़वाल जा गहरा सवाल मौजूदु आहिनि। ऐं सभ खां दिलचस्प ॻाल्हि, हीअ नाविल तव्हांखे पहिरें सुफ़े खां ई पंहिंजो सॼो राज़ नथो ॿुधाए। उहो आहिस्ते आहिस्ते तव्हांखे पंहिंजी दुनिया में वठी वञे थो, ऐं जॾहिं तव्हां सम्झो था त हाणे मूंखे कहाणी सम्झ में अची वई आहे, तॾहिं नाविल हिकु नओं सवाल तव्हांजे साम्हूं रखे थो। बानो कुदसिया केरु आहे? राजा गिद्ध खे सम्झण खां अॻु उन लेखका खे सम्झूं जंहिं हीअ कहाणी असांखे ॾिनी। बानो कुदसिया उर्दू अदब जे उन्हनि नामवर लेखकनि मां हिकु आहे जिन पंहिंजे कलम सां उर्दू अदब खे केतिरा ई यादगार ऐं शाहकार किताब ॾिना। नाविल निगार, कहाणीकार, ड्रामा नवीस जी हैसियत सां संदसि लिखड़नि में इंसान जे अंदरूनी दुनिया, मोहबत, इख़लाक़, रूहानियत ऐं समाजी रवैयनि खे ख़ासि जाइ हासिल रही। संदसि मशहूरु किताबनि में राजा गिद्ध, अमर बेल, बाज़गाह, सामान वजूद, दस्त बसदा ख़ासि तौर ते ज़िक्र लाइक़ु आहिनि। पर उन्हनि सभिनी मां राजा गिद्ध खे अहिड़ी मुनफ़रिद हैसियत हासिल आहे जे बानो कुदसिया खे उर्दू अदब जे अहम नालनि में वधीक नुमाया कयो। ऐं हाणे सवाल, आख़िर बानो कुदसिया राजा गिद्ध छो लिखियो? हिन नाविल जे पोयां कहिड़ो फ़िक्र हो, उनखे सम्झण लाइ अचो त कहाणी जे अंदरि दाख़िल थियूं। कहाणी जी शुरूआति मोहबत या हिकु इम्तिहान। नाविल जी दुनिया में असांखे कुझु अहिड़ा किरदार मिलनि था जेके अॻिते हली हिक ॿिए जी ज़िंदगीअ ते गहरा असर छॾनि था। उन्हनि मां अहम आहिनि क़यूम, सीमी ऐं आफ़ताब। पहिरीं नज़र में लॻे थो त हीअ हिकु आम मोहबत जी कहाणी आहे, हिकु छोकिरी, ॿ मर्द, मोहबत, महरूमी ऐं जुदाई। पर बानो हिते हिकु अहिड़ो कमु करे थी जेको आम रोमानवी कहाणी खां मुख़्तलिफ़ आहे। हू पुछे थी, मोहबत आख़िर आहे छा? छा कंहिंखे चाहीण मोहबत आहे, या कंहिंजी ख़ुशीअ खे पंहिंजी ख़्वाहिशनि खां मथे रखणु मोहबत आहे? ऐं जेकॾहिं मोहबत मोट में न मिले त इंसान जो अंदरि छा कंदो? उहे सवाल सीमी जे किरदार ज़रिए असांजे साम्हूं अचनि था। सीमी ज़हीन आहे, हसास आहे, आज़ादु सोच रखे थी ऐं पंहिंजे एहसासनि खे अहमियत ॾिए थी। पर सीमी जी ज़िंदगी में मोहबत अचे थी ऐं पोइ उहा मोहबत संदसि लाइ आज़माइश बणिजी वञे थी। उहा आफ़ताब सां मोहबत करे थी, पर आफ़ताब संदसि मोहबत खे उन अंदाज़ सां क़बूल नथो करे जंहिंजी सीमी खे उमेदु हुई। हितां खां सीमी जे अंदरि हिकु टुटणु शुरू थिए थो ऐं नाविल असांखे हिकु ॾुखियो सवाल ॾिए थो, छा मोहबत में नाकामी इंसान खे सिर्फ़ु उदास करे थी,
या उहा इंसान जी शख़्सियत खे बि तब्दील करे सघे थी। सीमी जी कहाणी जो उहो दर्द आहे त हू सिर्फ़ु हिकु शख़्स खे नथी विञाए, हू आहिस्ते आहिस्ते पंहिंजे अंदर जो तवाज़ुन बि विञाइण लॻे थी। ऐं पोइ हिन कहाणीअ में हिकु ॿियो इंसानु दाख़िल थिए थो। जी हा, क़यूम। क़यूम जेको पंहिंजे ख़्वाहिशनि जो क़ैदी आहे। क़यूम हिन नाविल जो इंतिहाई अहम किरदारु। हू सीमी ॾांहुं छिकिजे थो, संदसि मोहबत में मुब्तला थिए थो, पर हिते सवाल उहो आहे, छा क़यूम वाक़ई सीमी सां मोहबत करे थो, या हू सीमी ज़रिए पंहिंजे अंदर जी ख़ाली जाइ भरणु चाहे थो। हीउ सवाल मामूली न आहे, छो त मोहबत ऐं ख़्वाहिश जे विच में फ़र्क़ु तमामु नंढड़ो लॻे थो, पर ॿिन्ही जा नतीजा बिल्कुलु मुख़्तलिफ़ थी सघनि था। क़यूम जे अंदरि जज़्बात आहिनि, ख़्वाहिशूं आहिनि, महरूमियूं ऐं ज़मीर बि आहे। ऐं जॾहिं इंसान जी ख़्वाहिश ऐं ज़मीर पाण में विढ़नि त इंसान जे असल आज़माइश शुरू थिए थी। क़यूम जे किरदार में असां उन अंदरूनी जंग खे ॾिसूं था। उहो हिकु मुकमिल इंसानु न आहे, हू कमज़ोरियुनि वारो इंसानु आहे, ऐं शायदि उन करे हू असांखे एतिरो हक़ीक़ी लॻे थो। पर क़यूम जी कहाणी अञा पंहिंजी सभ खां ॾुखिये मरहले ते न पहुती आहे। आफ़ताब खे सिर्फ़ु सीमी जी मोहबत रद्द कंदड़ शख़्स सम्झणु आसान आहे, पर बानो जा किरदार एतिरा सादा न आहिनि। आफ़ताब पंहिंजी ज़िंदगीअ लाइ हिकु अमली रस्तो चूंडे थो। हू जज़्बात जे बदिरां पंहिंजे मुस्तक़बिल ऐं समाजी हक़ीक़तनि खे अहमियत ॾिए थो। हाणे सवाल, छा आफ़ताब ग़लति हो, या हू सिर्फ़ु हिकिड़ो इंसानु हो जेको मोहबत खां वधीक ज़िंदगी जी अमली ज़रूरतनि खे अहमियत ॾेई रहियो हो? नाविल हिते बि तव्हांखे सिधो जवाबु नथो ॾिए, ऐं उहा ई उनजी ख़ूबसूरती आहे, छो त सुठो अदब तव्हांखे मजबूर नथो करे त कि हिकु किरदार खे सुठो ऐं ॿिए खे ख़राबु सम्झो। उहो तव्हांखे सोचण ते मजबूर करे थो। प्रोफेसर सुहेल जॾहिं कहाणी फ़लसफ़ो बणिजी वञे थी। हाणे राजा गिद आहिस्ते आहिस्ते पंहिंजे असल फ़िक्री दुनिया में दाख़िल थिए थो। प्रोफेसर सुहेल जहिड़ा किरदार नाविल ऐं सिर्फ़ु कहाणी अॻिते वधाइण लाइ न आहिनि। उन्हनि ज़रिए बानो कुदसिया इंसान, इख़लाक़, ख़्वाहिश ऐं रूहानियत बाबति सवाल उथारे थी। हाणे सवाल सिर्फ़ु मोहबत जो न आहे, हाणे सवाल आहे, इंसान छा आहे, इख़लाक़ छा आहे, गुनाह छा आहे। ख़्वाहिश इंसान खे किथे वठी वञे थी, ऐं जेकॾहिं इंसानु मुसलसल पंहिंजे ज़मीर जे ख़िलाफ़ु हलंदो रहे थो त छा संदसि अंदरि कुझु तब्दील नथो थिए। हिते राजा गिद पंहिंजे सभ खां बहस तलब मौज़ू ॾांहुं वधे थो, हलाल ऐं हराम। हलाल ऐं हराम हिन नाविल जो सभ खां वॾो फ़िक्री सवाल आहे। राजा गिद में हिकु अहम तसवुरु पेश कयो वञे थो। इंसान जी ज़िंदगी में हिलाल ऐं हराम रिज़्क़ जी अहमियत नाविल जो फ़िक्री जहान उहो सवाल साम्हूं आणे थो त जेको इंसानु नाजाइज़ ज़रियनि ॾांहुं वञे थो, छा उनजो असरु सिर्फ़ु संदसि खीसे ताईं महदूद रहे थो, या संदसि किरदार ते बि असरु पवे थो। ऐं नाविल हिन ख़्याल खे अञा अॻिते खणी वञे थो, ईंदड़ नसलनि ताईं। हीउ उहो नुक़्तो आहे जंहिं ते राजा गिद सभ खां वधीक बहस थींदो रहियो आहे। पर हिते अहम ॻाल्हि उहा आहे त हिन नाविल जे अहिड़नि तसवुरनि खे अदबी, इख़लाक़ी ऐं रूहानी फ़िक्र जी हैसियत सां पढ़णु घुरिजे। हर अदबी ख़्याल खे जदीद साइंसी हक़ीक़त सम्झणु ज़रूरी न आहे, पर बानो जो सवाल अॼु बि अहम आहे। जेकॾहिं असां ग़लति तरीक़े सां कुझु हासिलु करियूं था त छा असां वाक़ई कुझु हासिलु करे रहिया आहियूं, या असां पंहिंजे अंदरि कुझु विञाए रहिया आहियूं। हाणे वापसि अचूं था किताब जे नाले ॾांहुं। राजा गिद, आख़िर गिद ई छो, जेके सिंधी में गिज चवंदा आहिनि। गिज दरअसल हिकु अहिड़ो पखी आहे जेको मुर्दार जिस्म ॾांहुं छिकिजे थो। नाविल में हिन जी अलामत हराम मां आहे, हिकिड़ी ख़्वाहिश जी जेका ज़वाल ॾांहुं छिकिजे थी। लालच, हसद, ख़ुदगर्ज़ी, नाजाइज़ ख़्वाहिश ऐं उहा बुख जेका भरजण बावजूदु ख़तमु नथी थिए। हाणे ज़रा पाण खां पुछा कयो, असांजे अंदरि जो गिद छा थो चाहे? पैसो, मोहबत, शोहरत, इक़्तिदार, या सिर्फ़ु उहो अहसासु
त मां ॿियनि खां वधीक आहियां शायदि। राजा गिद जो ऐं अंदरूनी टुटण जी अलामत बणिजी वञे थी। क़यूम सिर्फ़ु आशिक़ न आहे, हू इंसान जी ख़्वाहिश, कमज़ोरी ऐं ज़मीर जे विच वारी जंग आहे। आफ़ताब सिर्फ़ु हिकु शख़्स न आहे, हू ज़िंदगी जी अमली हक़ीक़तनि ऐं जज़्बात जे विच में चूंड जो सवाल बणिजी वञे थो। ऐं प्रोफेसर सुहेल हू कहाणी खे फ़िक्र, फ़लसफ़े ऐं सवालनि जी दुनिया में खणी वञे थो। यानी ही किरदार सिर्फ़ु कहाणी जा माण्हू न आहिनि, उहे इंसान जे अंदरि मौजूदु मुख़्तलिफ़ पासनि जा अक्स आहिनि। हाणे अचो त थोरो ईमानदारी सां तजियो करियूं त छा राजा गिद मुकमिल नाविल आहे? मुंहिंजी नज़र में न। कुझु हंधनि ते फ़लसफ़ियाना बहस कहाणी ते ग़ालिब अची वञनि था। कुझु नज़रिया जदीद साइंसी सोच जी रोशनी में बहस तलब आहिनि। कुझु पढ़ंदड़नि खे उनजा ड्रिघा फ़िक्री हिसा सुस्त महसूस थी सघनि था, पर उन जूं ख़ूबियूं बि घटि न आहिनि। किरदार गहरा आहिनि, नफ़्सियाती तजियो मज़बूत आहे, मौज़ू मुनफ़रिद आहिनि, ऐं सभ खां अहम ही किताब सवाल पैदा करे थो। ऐं अदब जी दुनिया में उहो नंढड़ो कमाल नाहे। जेकॾहिं मां राजा गिद खे नंबरिंग जे हिसाब सां भेट कयूं त हिन खे 10 मां 10 ई नंबर ॾींदासीं। पर किताब जी असल क़ीमत उनजी रेटिंग में नाहे। असल क़ीमत उन सवाल में आहे जेको किताब बंदि करण खां पोइ बि ज़हन में खुलियल रहे थो। राजा को सॼी ज़िंदगी उनखे खाराईंदो रहे। शायदि राजा गिद जो असल ख़ौफ़ उहो न आहे त गिद के मुर्दार शइ खे खाए थो। असल ख़ौफ़ उहो आहे त किथे असां पाण बि पंहिंजे ख़्वाहिशनि जे हथां आहिस्ते आहिस्ते अंदर खां मुर्दार त नथा थी वञूं। राजा गिद हिकु नाविल न, शायदि इंसान जे अंदर जो आईनो आहे। जेकर तव्हां हीउ किताबु पढ़ियो आहे त कमेंट में सिर्फ़ु हिकु जवाबु ॾियो। तव्हां लाइ राजा गिद मोहबत जी कहाणी आहे, नफ़्सियात जी या इख़लाक़ जी? ऐं जेकर तव्हां अञा ताईं हीउ किताबु नाहे पढ़ियो त शायदि हाणे उनखे सिर्फ़ु हिकु नाविल सम्झी न खोलिजो, छो त मुमकिन आहे हिन किताब जे सुफ़नि में तव्हांखे ॿिए कंहिंजी कहाणी न बल्कि पंहिंजो अक्स नज़र अचे।